पकोड़ा समोसा हूंदा अथसि गरम मटर जी सब्जी हूंदी अथसि जिते पाण चवंदो मटर जी बिरयानी आहे। वेलकम अॼु मुंहिंजो मूड थियो आहे तव्हांखे दुकान ॾेखारण जो जेका मां फोटो वठंदो आहियां सामान वठंदो आहियां अची हलो ॾिसूं था। अच्छा नूर जो दुकान जेका मां सौदो वठंदो आहियां सामान ॾाढी राइती सां मूंखे सौदो ॾींदो आहे। इहा अॼु दुकान बंदि आहे अलाए छाजे करे अलाह ख़ैर कंदो। पची वारे जी दुकान जेको टाका हणंदो आहे चप्पल खे। इहा सोहेल जो दुकान इहो बि सौदो भलो ॾींदो आहे हिन वटि हर सौदो पियो आहे। यही नहीं अभी और सुनिए। इहा असांजे शहर जी रौनक हर वारे रश हूंदी आहे। ॾिसो अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना। इहा पकोड़े वारे जो दुकान जेका ज़बरदस्त पकोड़ा हूंदा आहिनि ॾाढा मज़ेदार पकोड़ा समोसा हूंदा अथसि गरम गरम। इहा सब्जी वारे जी दुकान जेका सब्जी फ्रेश हूंदी आहे ॾाढी मज़े जी सब्जी हूंदी अथसि। अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है। मां वञा त बिरयानी वारे वटि ॾिसूं था बिरयानी पई अथसि। इहा असांजे शहर जी रौनक। ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ। रोज़ हिन ते रश हूंदी आहे। इहा बिरयानी वारे जी दुकान ॾाढी मज़े जी बिरयानी हूंदी अथसि। चखी ॾिसंदो त पाण चवंदो ॾाढी मज़े जी बिरयानी आहे। हाणे मां तव्हांखे सभु कुझु ॾेखारे चुको आहियां। हाणे मां वञा थो घर जी साइड ॾाढी गर्मी लॻी पई आहे। ये बड़ी अच्छी बात कही आप। हीअ ॾिसो मुंहिंजा कपिड़ा बि आरा थी विया आहिनि। तो क्या नाचो मैं? बिरयानी वारे जी दुकान जंहिंखां पहिरियों मां आयो हुयमि हाणे मां हिन रस्ते सां वञा थो। असांखे उहा पुल बि क्रॉस करणी आहे हलूं था। पुल जेका असां टपंदा आहियूं इहा शाख असुल में हिनखे चवंदा आहिनि टावरी शाख। हाणे असांजो घर जे रस्ते सां ये अच्छा ये अच्छा। उम्मीद आहे त इहो व्लॉग तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त हाणे मां पंहिंजे घर ॾे इहो मां तव्हांखे हिन जे बारे में ॿुधायमि जंहिंखां मां रोज़मर्रा जी सामान वठंदो आहियां। उम्मीद आहे त इहो व्लॉग तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो त मुंहिंजे चैनल खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब करे छॾिजो ऐं पंहिंजो ख़्यालु रखे छॾिजो।